सुन्नता चओ सुभान अल्लाह। ऐं हमेशा सिफारिश वॾो कंदो आहे नंढे ये ना था सिफारिश हमेशा वॾो कंदो आहे नंढे जी, अमीर कंदो आहे हीणे जी। तवज्जो है ना था सिफारिश करण सुन्नत आहे। हदीस पाक में अचे तो मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हा, हिकिड़ो असहाबी सगोरो ॿाहिरां आयो, अर्ज़ थो करे कुर्बान वञा या रसूल अल्लाह, मूंखे परे पंध ते वञणो आहे, इजाजत भी दियो ऐं उठ भी इनायत कई। पाण को भी जवाब को न ॾिनऊं। थोड़ी देर खां पोइ साॻियो उथी अर्ज़ थो करे महबूब परे वञणो आहे, इजाजत भी दियो उठ भी दियो। पाण वरी भी को जवाब को न ॾिनऊं। टियों दफ़ो उथी बीठो, पाण उनखे त जवाब को न ॾिनऊं। अलबत्ता जेके ॿिया असहाबी वेठा हा, पाण फरमायूं ए मुंहिंजा ग़ुलामो, हिन मिस्कीन खे उठ छो नथा ॾियो। सहाबन सगोरन अर्ज कयो कुर्बान वञा मुंहिंजा महबूब, घुरे तव्हां खां पियो। आका जे कॾहिं असां खां घुरे जहिड़ो हाल पेश पिरिया नाल, पर घुरे तव्हां खां पियो। पाण फरमाई था इहा मूंखे बि ख़बर आहे त तव्हां खां कोन थो घुरे, मूंखां घुरे पियो, पर सिफारिश त तव्हां बि करे सघियो पे, चई सघियो पे मुंहिंजा महबूब। ही मिस्कीन अर्ज पियो करे, हिन जो अर्ज क़बूल फरमायो, हिन ॾे तवज्जो फरमायो। मूं टे दफ़ा रगो खामोशी इन लाइ इख्तियार कई जीअं तव्हांखे क़यामत ताईं सबक ॾेई वञा त मिस्कीननि जी सिफारिश करण मूं रसूलुल्लाह जी सुन्नत। ओ मुजादा पाण चपड़ा मुबारक चोरियों चओ सुभान अल्लाह। हजरत जाबिर जी सिफारिश ला वाह वाह मुंहिंजा महबूब, मुंहिंजे महबूबन जो वात मुबारक, नेण मुबारक, जुल्फ मुबारक, मुंहिंजे महबूब जो पाक जिस्म चओ सुभान अल्लाह। रब करीम मुंहिंजे महबूब जे पाक वजूद जो कुरान में ज़िक्र कयो। हुआ तो मशहूर मारूफ हदीस पाक तमाम बुधी जो मोमिनन जी मां हजरत अम्मा आयशा के सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा के कह महबूबन जे शान मुतालिक अर्ज कयो। अम्मा साण फरमायो तमा कुरान को न पढ़ियो आ, सजो कुरान मुझे महबूब जे जिक्र सां भरियो पियो आ। पर आला हजरत असीमुल मर्तबत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी चओ सुभान अल्लाह। आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाई था सूरह मरियम जे इब्तिदा में जेके हुरूफ मुक़त्तिआत काफ हा या ऐन स्वाद, इन में रब करीम मुझे मुस्तफा करीम जे चेहरे जो जिक्र कयो। आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाई था काफ गेसु हादहन या अबरू आंखे ऐन स्वाद। आला हजरत फरमाई था काफ मां मुराद नबी साईं जा वार मुबारक हैं, हा मां मुराद नबी साईं जो दहन वात मुबारक आ, या मां मुराद नबी साईं जा भिरूं हैं। आंखे ऐन स्वाद मां नबी साईं जा नेण मुबारक मुराद है। माना समझो काफ हा या ऐन स्वाद में रब करीम मुझे महबूब जे पाक जुल्फन जो, पाक दहन जो, पाक फिरन जो, पाक नेणन जो जिक्र फरमाए रहो आ। काफ के सो हा दहन या अबरू आंखे ऐन स्वाद, काफ हा या ऐन स्वाद है चेहरा नूर का। मुझे महबूबन जेमल सिफारिश ला चपड़ा मुबारक चोरिया, हदीस पाक में अचे तो अन्या कर्जी कावड़ जी। अरे जाबिर कर्ज तो कोन तो नी, पर मांझा पांजे नबी का सिफारिश तो कराई। मुझे महबूबन मुर्कीन नो बुखारी शरीफ में रिवायत मौजूद आ। पाण फरमाई था जाबिर घबरा न, तो जो कर्ज अदा करण मु मुस्तफा करीम जो जिम्मो आ। हदीस पाक में अचे तो जेके 10-15 ठिगड़ियों हुयूं, हजरत जाबिर त छा फरमायो सब खणो, हिकड़ी भी खजूर खार कछुहारो मुखे कोन तो खपे, सब खणो रगो राजी थियो। पर जेडीमल राजी कोन थिया, मुंहिंजा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठिया, उठी करे पाण सिर्फ हिकड़ी ढिगड़ीअ ते बेही करे हदीस पाक में अचे तो 3 दफ़ा चक्कर ॾिनऊं।
टे दफा चक्कर ॾेई पाण वेठा जाबिर जियो या रसूल अल्लाह इन्हनि कर्ज़नि खे कतार में बिहार कर्ज़ी कतार में बीठा पहिरियों कर्ज़ी आयो पाण फरमाईंदा केतिरो कर्ज़ थई पंहिंजे इलाइक़े में कणक लहंदी आहे फ़कीर याकूब केते कंहिंजो कर्ज़ हुजे फ़कीर याकूब चवे था दा मूं वटि कैश पैसा कोन्हनि के तुंहिंजा 30,000 आहिनि आओ तोखे 20 मण कणक थो ॾियां तुंहिंजो कर्ज़ अदा थी वेंदो पाण फरमाईंदा तुंहिंजो केतिरो कर्ज़ आहे साईं हेतिरो हिन खारकुन जे जिन्स मुताबिक़ घणा मण लहणी साईं हेतिरा मण मिलंदा पोइ कर्ज़ अदा थींदो मुंहिंजे महबूबनि नंढड़ी ढिगड़ीअ मां ओतिरा मण कढी ॾिना वरी बे कर्ज़ीअ खे मण ॾिना टे कर्ज़ीअ खे चौथे खे हज़रत जाबिर साईं फरमाए तो सभिनी खे मुंहिंजे महबूबनि कर्ज़ हिकिड़ी ढिगड़ीअ मां ॾिनो पछाड़ीअ जो पाण फरमाईंदा जाबिर जी या रसूल अल्लाह पाण फरमाईंदा हीअ ढिगड़ी बि खणा बाक़ी ढिगड़ियूं बि खणा वञी वापार कर पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कर ही सभु तुंहिंजा हज़रत जाबिर साईं चवे थो मूं जो निहारियो मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे इहे महसूस थियो जंहिं ढिगड़ीअ मां महबूबन मणे खार को ॾिनो इहे महसूस थियो ॼण उन मां हिकिड़ी बि खार खयल कान्हे का जेतरी हुई ओतरी पई हुई मुझो महबूब नजरे करम फरमाए त बेड़ा पार थी वञे हजरत अबू हुरैरा साईं नबी साईं के अरस्तो करे या रसूल अल्लाह मिस्कीनी हाला का नजरे करम थे पाण 2.5-3 किलन जी घणी अदा 2.5-3 किलन जी थेलड़ी ॾिनऊं सो खारकुन जी पाण फरमाई था वञ संभाल इन मां खाईंदो रह खपाईंदो रह वापार कंदो रह पंहिंजे बच्चन जो गुज़र सफ़र कंदो रह हज़रत अबू हुरैरा साईं फरमाई था उन थेलीअ खे खणी मूं साथीअ लाथो चओ सुभान अल्लाह हज़रत महबूब जे असहाबिया जो अकीदो ॾिसो फ़कीर मुबीन साईं उन जी सेहत सही काने दुआ घुरो रब उन खे वॾी हयाती ॾे जो ही मोहब्बत जा मेला मचंदा रहनि मुझा अदा घणो टाइम कोन वठबो अर्ज पियो कया हज़रत अबू हुरैरा साईं फरमाईंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी जिंदगी मुबारक जो सारो वक्त उन थेलीअ मां खजूर कढंदो रहियुसि खाईंदो रहियुसि बच्चन खे खाराईंदो रहियुसि वापार कंदो रहियुसि मिस्कीननि में विरहाईंदो रहियुसि कोन खुटी हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जे खिलाफत जा 2.5 साल हज़रत उमर फारूक जे खिलाफत जा 10 साल हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन पूरी खिलाफत जो वक्त उन खजूर उन थेलीअ मां खजूर कढंदो रहियुसि पोइ जेॾीमहिल हज़रत उस्मान साईं जी शहादत थी उन टाइम ते अफरा तफरीअ में उहा थेली गुम थी वई उन खां पोइ मूंखे कोन लधी एसी ताईं उन थेलीअ मां पे कढियमि खाधमि खारायमि मिस्कीननि में ॾिनमि वापार कयमि हिकिड़ो महबूब जो गुलाम चवण लॻो ओ सोना अबू हुरैरा भला तोखे अंदाज़ो आहे भला तोखे अंदाज़ो आहे त तव्हां उन थेलीअ मां घणी खजूर कढी हूंदी हज़रत अबू हुरैरा साईं फरमाई था अदा घट लगाए घट अंदाज़ो लगाए ॿुधायां थो घट में घट मूं उन नंढड़ी थेलीअ मां जेका मूंखे मुंहिंजे महबूबन करीमन ॾिनी उन मां 300 मण त खजी कढी चुको हूंदुसि घणी खजी 2.5 किले वारी मिलियल थेलीअ मां 300 मण त खजी कढी चुको हूंदुसि अञा जे कॾहिं विञाइजे न हा त अञा पियो कढां हा ओ मुंहिंजा अदा मुंहिंजो महबूब नज़रे करम फरमाए त बेड़ा पार थी वेंदा ही अल्हम्दुलिल्लाह मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद शरीफ हिन में खुदा कारण मुझे महबूब जो उर्स मुबारक खैरात थींदी आ ही ॾिसो न उर्स मुबारक में गॾजी बानड़ा अल्लाह जो शुक्र चवन था तव्हां बि चओ अल्हम्दुलिल्लाह जो रब करीम हेड़ो दिलबर हबीब ॾिनो आ चओ अल्हम्दुलिल्लाह असांजा मुर्शिद करीम अल्हम्दुलिल्लाह असांजी तरबियत हुर जमायत जी तरबियत भली थियल आ
असांजे टंडे जाम का दक्षिण में शहरा टंडो केसर, टंडे केसर का दक्षिण में वरी बहावल ज़ौरा, हैदराबाद का उभरंदी पासे शेख फिरके वारे रोड ते उन जे पासे में वेठा आहिनि पहोड़ पीर साईं जा फ़कीर आहिनि। इकबाल वडेरो इकबाल पहोड़ वियो पीर साईं छट धणी बादशाह जी ख़िदमत में। चओ पीर साईं वदन जे टाइम ते किबला पानी खुटी विया आहिनि। सवे एकड़ जमीन पर बंजर बंजी थी वजे, कई सवे एकड़ बाग आहिनि उहे बि वेरान थींदा पिया वञनि, सुकनि पिया, बारिशूं कोन पियो पवन। तूं अल्लाह जो कामिल बानड़ो हिका दुआ घुर का हथड़ा खण। इकबाल फ़कीर वडेरो ॿुधाए पियो पीर साईं बादशाह जन जा हुजरे में हा पाण हलिया विया अॻिते हुन भित ताईं, वरी आया वरी विया, वरी आया वरी विया। इकबाल फ़कीर चयो मूं दिल जो दिल में सोचो त यार शायद मूं ग़लत ॻाल्हि कई, शायद मूंखे ईअं अर्ज़ु न करणु खपे हा। पाण ॿ टे दफ़ा टिली पोइ अची मुंहिंजे कुल्हे में हथ विझी हीअं कुल्हे ते ज़ोर ॾेई पाण फरमायूं ख़ुदा कारण ख़ैरात कंदे, ख़ैरात करे सघंदे। मूं चयो किबला जहिड़ो हाल आहे इंशाअल्लाह ख़ैरात कंदुसि। पाण फरमायो मुफ्ती साहब सां राब्तो कर, ख़ैरात कर, जलसो कर, अल्लाह जा बानड़ा गॾिजी अचनि, पोइ दुआ घुरो रब रहम कंदो, अल्लाह रहम फरमाइंदो। वडेरो चए थो असां आयासीं अची मुफ्ती साहब जो नंबर हथ करे उन टाइम ते राब्तो करे दरगाह शरीफ वारा मुफ्ती साहब आया, हज़रत किबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह उहे आया, जलसो थियो, दुआऊं थियो। फ़कीर इकबाल चए थो मुंहिंजे मुर्शिद करीम जेको ॾस ॾिनो त जेको ॾिनो ॾिनो ॾनू आहे, ॾिनो जेको ॾींदो आहे सो खुटंदो कोन्हे को। पीर साईं फरमायो ख़ैरात कर, उन ख़ैरात ऐं दुआ जो इहो नतीजो निकितो जो फ़कीर फरमाए थो पछाड़ीअ जो हाल इहो थियो जो ज़ोरी असांखे वाटरनि जा मुंड ॿधणा पवंदा। अची जो बारिशूं पयूं रगो मुल्क में सावक ई सावक थी वई। ओ मुंहिंजा अदाही जेके उर्स मुबारक ख़ैरातूं थींदियूं आहिनि इहे रब करीम जे दरबार में क़बूल पवंदियूं आहिनि। असांजा मुर्शिद मुरबी इमामुल आरिफीन हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पाण सुम्हण जे टाइम ते पंहिंजे सुहारीअ खे फणी ॾींदा हा। चओ सुभान अल्लाह। सुहारीअ खे जेॾी महिल फणी ॾींदा हा त हिकिड़े ख़लीफ़े जे दिल में, ख़लीफ़े गालिबन ख़लीफ़े मोहम्मद हुसैन महेसर रहमतुल्लाह अलैह जे दिल में आयो इहा सुन्नत आहे अले न। पाण उन जो दिल जो हाल मालूम करे पाण फरमाई था फ़कीर मुंहिंजा महबूब सुम्हण जे टाइम ते फणी ॾींदा, फणी ॾेई करे ॾींदा हा। हज़रत अम्मा आयशा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हर रोज़ानी फणी था ॾियो। पाण फरमायूं जेको सुम्हण जे टाइम ते सुहारीअ खे फणी ॾींदो कर्ज़ हूंदसि त लही वेंदो। अम्मा साईं अर्ज़ कयो महबूब तव्हांजे मथां कंहिंजो कर्ज़ आहे छा? पाण